इंसाफ की आलमी अदालत इसराइल के रफ़ा में फौजी ऑपरेशन फौरी तौर बंद करण जो हुक्म ॾेई छॾियो। महीने अंदर अदालती हुक्म ते अमल दरामद करे रिपोर्ट पेश करण की भी हिदायत। आलमी अदालत दखण अफ्रीका की दरख्वास्त ते 13 बजे अक्सरियत से फैसलो ॿुधाईंदे चयो आहे त रफ़ा में इसराइली ऑपरेशन से फलस्तीन के संगीन खतरा आहिनि। गजा में भी ऑपरेशन से जानी ऐं माली नुक़सान थियो। फौरी तौर हमला बंद करे गॾियल क़ौमुनि जी फैक्ट फाइंडिंग मिशन के गजा ताईं पहुच ॾिनी वञे ऐं इमदाद लाइ रफ़ा बॉर्डर खोलियो वञे। इसराइल आलमी अदालत जो फ़ैसिलो मञण खां इनकार करे छॾियो। इसराइली वज़ीर जो चवणु आहे त गजा में जंग बंदीअ जो मतिलबु इसराइल खे ख़तम करणु आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट शायर अहमद फराद बाजियाबी केस में ISI ऐं MIA जे सेक्टर कमांडर डायरेक्टर IB खे तलब करे वरितो। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी 8 सिफ़रनि ते ॿधल हुकुमनामो जारी कयो। घरू दफ़ा वारे सेक्रेटरीज़ खे बि 29 मई ते पेश थियण जो हुकुम। कानून वारे वज़ीर सेक्रेटरी कानून खे अदालती माउन तौर तलब करे वियो। फैसले में चयो वियो आहे त गुम थियल माण्हुनि जो मामिलो हिन वक़्त जो सभ खां अहम मसइलो आहे। इन वाले सां पार्लियामेंट बि का कानून साज़ी नाहे कई। हुकूमत सां वेड़ नथा चाहियूं पर ताड़ी ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। हुकूमत अदलिया जो एहतराम नथी करे त पोइ असां मां बि का उम्मीद न रखे। असांखे हुकूमत या कंहिं ॿिए एजेंसी जी टीम नाहे थियणो। लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मलिक शहजाद अहमद चयो आहे त बार ऐं बेंच जे जहिड़े सां अदलिया कमज़ोर थींदी आहे। वकील उन्हनि खां होशियार रहनि जेके अदलिया में झेड़ो कराइण चाहिनि था। इस्लामाबाद में PTI जी ऑफिस से सील करण खिलाफ सेनेट में चार्ज। PTI मेंबर्स पारां चेयरमैन जे डाइस जो घेराव। हुकूमत मथां ऑफिस ते कब्ज़ो करण जो इल्ज़ाम। सेनेटर शिबली फराज चयो आहे त हुकूमत सियासी मैदान में नाकामी बाद किरियल हरकतनि ते लही आई आहे। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर ताड़ चयो आहे त CDA जो दिफ़ा कंदे चयो त कानून मूजिबि PTI जी ऑफिस सील कई आहे। अवामी हंधनि ते कंटेनर ऐं शेड्स ठाहिण सां आवाम खे ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं। PTI अखबारनि जो इस्लामाबाद में सील थियल ऑफिस ॿाहिरां इजलास। अखबारनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त CDA बिना नोटिस जे कार्रवाई कई। अदालत जो दर खड़कायो वेंदो। नवाज़ शरीफ़ सदाईं पंहिंजा एम्पायर आणे खेॾियो आहे। ही सियासी मुक़ाबिलो नथा करे सघनि। आइंदा जी हिकमत अमली लाइ PTI बानी जे हुकुम जो इंतज़ार आहे। कातलाने हमले में ज़ख़्मी थियल सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी शहादत माणे हमेशा लाइ अमर थी वियो। मीरपुर माथेलो में हथियारबंदनि जे हमले में ज़ख़्मी थियल सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी कराची जे निजी अस्पताल में दम ॾेई छॾियो। संदसि बड़ कराची खां मीरपुर माथेलो ने वियो। हर हंधि सहाफ़िन तोड़े आम माण्हुनि गुल निछावर करे शहीद खे भेटा पेश कई। शहीद नसरुल्लाह गडाणी जो मड़ अबाणे ॻोठ कबूल गडाणी जे कब्रिस्तान में आलिन अखियुनि सां मिटी मां हवाले। जनाज़े नमाज़ में सहाफ़िन सियासी समाजी धुरिन समेत हज़ारे माण्हुनि जी शिरकत। नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल ख़िलाफ़ समूरी सिंध में कलम धणी सरापा एहतजाज। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया। कातिल फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो। सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल खिलाफ़ कलम धड़नि जो सिंध असेंबली जे प्रेस गैलरी में बि एहतजाज। हुकूमती वज़ीरनि पारां कातिल जल्द गिरफ़्तार करण जी ख़ातिरी। सीनियर सूबाई वज़ीर सैयदना मेमण चयो आहे त शहीद जानवर खां सवाइ ॿियनि सहाफ़ियुनि जा कातिल गिरफ़्तार थी चुका आहिनि। नसरुल्लाह गडाणी जा कातिल बि जल्द गिरफ़्तार कया वेंदा। शहीद जे ॿारनि जे तालीम जो ख़र्च बि हुकूमत भरींदी। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां बि नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल ते ॾुख जो इज़हार। घोट की पुलिस पारां शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी केस में कुछ शकी जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी दावा।
एसएसपी घोटकी जो चवण आहे त कुछ शकी जवाबदारन के हिरासत में वरतो वियो आहे, जिन खां पुछा ॻाछा कई पे वञे। फिलहाल नाला ज़ाहिर नथा करे सघजनि। केपी हुकूमत ईंदड़ माली साल लाइ 1754 अरब रुपयनि जो बजट पेश करे छॾियो। पघार ऐं पेंशन में 10% वाधी तजवीज़। पुलिस जो घटि में घटि माहवार उछरो 32,000 मां वधाए 36,000 रुपया करण जी बि तजवीज़ ॾिनी वई। नाणे वारे वज़ीर आफ्ताब आलम चयो त हुकूमती ख़र्च 1654 अरब रुपया आहिनि। बजट 100 अरब रुपया सरप्लस आहे। CRB लिफ्ट केनाल ऐं मुख़्तलिफ़ नंढनि डैम्स लाइ पैसा रखिया विया आहिनि। सिहती तालीम जे बजट में 13% इज़ाफ़े जी तजवीज़। होटलनि ते सेल्स टैक्स जी शरह 6% कई वई। पाकिस्तान सां स्टाफ लेवल मुआहदे लाइ मुनासिब अगभराई थी आहे। नए कर्ज़ प्रोग्राम लाइ पाकिस्तान जी दरख़्वास्त जो जाइज़ो वरितो वियो। IMF जी पधिराई मूजिब ॻाल्हियुनि में जामे इक़्तिसादी पॉलिसी ऐं सुधारण ते ग़ौर कयो वियो। नए प्रोग्राम खे हतमी शक्ल ॾियण लाइ पाकिस्तान सां ॻाल्हियूं जारी रहंदियूं। सुधारण जो मक़सदु पाकिस्तान जी टैक्स आमदनी ऐं वसीलनि खे वधाइण आहे। खसारे में हलंदड़ इदारनि जी निजकारी ऐं रियासती इदारनि जी नई सिर जोड़ जक बि ॻाल्हियुनि जो हिसो आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट पेमरा खे अदालती ख़बरुनि तां TV चैनल्स ख़िलाफ़ कार्रवाई खां रोके छॾियो। चीफ जस्टिस आमिर फारूक कोर्ट रिपोर्टर जी तंज़ीम जे दरख़्वास्त खे ॿुधणी कई। रिपोर्टिंग ते पाबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते पेमरा ऐं सुध समाह वारी वज़ारत खे नोटिस जारी। ॿुधणी 28 मई ताईं मुलतवी। पाकिस्तान ईरानी सदर इब्राहिम रईसी जी हेलीकॉप्टर हादसे जे जांच लाइ तेहरान खे सहकार फराहम करण जी आछ करे छॾी। परॾेही मुमताज़ ज़ेहरा बलोच चयो आहे त ईरान वटि हादसे जी जांच लाइ सलाहियत मौजूद आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में नओं रिकॉर्ड 100 इंडेक्स पहिरियों भेरो 76,000 पॉइंट्स जी हद पार करे वियो। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो स्टॉक एक्सचेंज में कारोबार 956 पॉइंट्स जी तेज़ी सां 76,000 पॉइंट्स जे नई हद अबूर कई। इन खां अॻु 100 इंडेक्स 70,070 पॉइंट्स ताईं पहुतो हो। सकरण में शहीद सहाफ़िन जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं मासूम निकिरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ SVP जो 10 किलोमीटर पैदल मार्च। ॻोठ मजीद कीरियो खां निकितल मार्च नेशनल प्रेस क्लब सकरण पहुतो। अॻवाणनि जो चवण हो त ज़खर जे इलाइक़े संगरार मां मासूम निकिरी प्रिया कुमारी खे सबील विरहाइण दौरान अगवा कयो वियो हो, जंहिंखे पुलिस अञा ताईं बाज़ियाब न कराए सघी आहे। नई वरी शहीद जान मोहम्मद महर ऐं नसरुल्ला गडाणी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हैदराबाद में पुलिस जी वर्दी पैदल सिक्योरिटी गार्ड गिरफ़्तार। राइफल हथ नसीम नगर पुलिस वर्दी पैदल शकी शख्स खां पुछाणो कयो त भांडो फाटी पियो ऐं हू ख़ानगी कंपनी जो गार्ड निकितो। संदसि चवणु हो त हुन सिक्योरिटी कंपनी जे मालिक जे हुकुम ते पुलिस वर्दी दुकान तां ख़रीद करे पाती राइफल बि मालिक ॾिनी हुई। सांगड़ में नौकरनि जा ऑफर ऑर्डर मिलण बावजूद ज्वाइनिंग न मिलण ते फनकारनि जो गाए वॾाए। सिंध जे फनकारनि सांगड़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करण बैदि गाए वॾाए एहतजाज कयो। फनकारनि जो चवणु हो त सॼी सिंध में फनकारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना विया आहिनि पर ज्वाइनिंग न पई ॾिनी वञे। सरकार नोटिस वठे। ICC T20 वर्ल्ड कप लाइ पाकिस्तान जे 15 रुकनी स्क्वाड जो ऐलान। बाबर आज़म कप्तान हूंदो। मोहम्मद रिज़वान, साइम मयूफ, फ़खर ज़मा, अमाद वसीम ऐं शादाब खान स्क्वाड जो हिसो हूंदा। शाहिन शाह अफरीदी, मोहम्मद आमिर, हारिस रऊफ़, नसीम शाह, आज़म खान, अब्बास अफरीदी, उस्मान खान, इफ्तिखार अहमद ऐं बाबर अहमद बि स्क्वाड में शामिल। सलमान अली आगा ऐं इरफान खान न्याज़ी रिज़र्व प्लेयर हूंदा। T20 वर्ल्ड कप ईंदड़ महीने 2 जून खां शुरू थींदो। क़ौमी टीम पहिरीं मैच
6 जून ते अमेरिका ऐं ॿी मैच 9 जून ते इंडिया सां खेॾींदो। मज़हब ख़ातिर शोबिस इंडस्ट्री छॾींदड़ अॻूणी अदाकारा ऐं मॉडल ज़ैनब जमील ते कातलाणो हमिलो, खेसि 6 गोलियूं हयूं वयूं। लाहौर जे डिफेंस वारे इलाइक़े में मोटरसाइकिल सवार 2 जवाबदारनि अदाकारा खे संदसि सैलून ॿाहिरां गोलियुनि जो निशानो बणायो। ज़ैनब जमील खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त हमले पुठियां अदाकारा जो मुड़ुस बि थी सघे थो। भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या ऐं संदसि घरवारी विच में अलहदगी जूं ख़बरूं, जोड़े अलहदगी बाबति तस्दीक या तरदीद कई न कई। हार्दिक पांड्या जी ज़ाल निताशा सोशल मीडिया ते पंहिंजे नाले पुठियां लिखियल हार्दिक बि हटाए छॾियो। हार्दिक पांड्या 31 मई साल 2020 में बॉलीवुड अदाकारा निताशा सां हिकु अदालत में शादी कई हुई। जोड़े खे हिकु पुटु बि आहे।